अल्हम्दुलिल्लाह आज एक ही जी रात हजरत मौला अली शेर जली हक जे वली जी शहादत असां अव्हां जो अकीदो आ त शहीद जिंदा हा। त मूं अर्ज़ पे कयो त असां जो अकीदो आ त हजरत मौला अली शहीद आ जिंदा हा। हजरत हसनैन करीमैन शहीद आहिन जिंदा आहिन। हुजूर जा सहाबा जेके जंगे बदर हुनैन खंदक बियन मुआमलन मुअर्रकन जे अंदर अल्लाह ताला जी राह में शहीद कया विया उहे सब शहीद जिंदा आहिन। त पो असां उन जिंदह जो शान बयान कंदा आहियूं, मकाम बयान कंदा आहियूं, मर्तबो बयान कंदा आहियूं। अल्लाह कुरान करीम में उन्हनि जी अज़मत कहिड़ी ॿुधाई आहे। अहादीस जे अंदर मुंहिंजे आका मदीने वारे मीर कहिड़ो शान ॿुधायो आहे। आने चो तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ुबानी सोने मौला अली शेर जली हक जे वली जो शान पढ़ो। हजरत इब्ने अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा का रवायत मुझे आका मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा फमन अरादल इल्म फलयअति बाबहु। हुजूर फरमायो मां इल्म जो शहर आया ऐं अली उन जो दरवाज़ो आ। पो जेको इल्म जो इरादो करे उहो उन दरवाजे खां अचे। दोस्ताने गिरामी बी हदीस हजरत अम्मार बिन यासिर रज़ियल्लाहु अन्हु का रवायत फरमाए तो तमु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का बुद्धो मुझे आका मदीने वाले मीर हजरत अलीउल मुर्तज़ा के फरमायो त ए अली अल्लाह तोखे एड़ी जीनत सा मुज़य्यन बनायो जो बियन बानन के उन का वधीक सिंगार सा न नवाजो अथई। उन मां एक दुनिया दा बेरगबती आ तोखे एड़ो बनायो अथई जो न तू थो दुनिया के हासिल करी न दुनिया के तो खां कुछ पले थो पवे। मुझे आका फरमायो सोना अली तोखे मिस्कीनन सा मोहब्बत दिनी वई आ उहे तुझे अगवान हुजन ते राज़ी आहिन ऐं तू उन्हनि जे ताबे हुजन ते राज़ी आ। इन लाइ बिशारत आ उन लाइ जंहिं तोसां मोहब्बत रखे तुंहिंजी तस्दीक कई ऐं उन जे लाइ वेल आ जंहिं तोसां बुग़्ज़ रखी तुंहिंजी तकज़ीब कई। जन तोसां मोहब्बत रखी तुंहिंजी तस्दीक कई उहे तोसां तुंहिंजे दार यानी तोवारे दर्जे बेहिश्त में पाड़े सिरे ऐं बेश्त वारे तुझे महल में तुझा रफ़ीक हुंदा ऐं जन तोसां बुग़्ज़ रखी तो ते कूड़ हया अल्लाह ते हक़ा त उन्हनि खे क़यामत जे ॾींहुं कूड़नि जी जाइ ते बिहारे। टी हदीस उम्मतिया खां रवायत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग जे हिक लश्कर में हजरत मौला अली शेर जली के मोकलियो। पो मूं ॿुधो त मदीने वारे मीर हैदर करार के जंग में मोकलण खां बाद हुजूर जी दिल जे अंदर मौला अली शेर जली जे दीदार जी तड़प पैदा थी तलब पैदा थी ऐं मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुआ घुरी अल्लाहुम्मा अतिमनी हत्ता तुरियनी अलिया। ए मुझा अल्लाह मुखे तेस ताईं दुनिया मां रेलत न कराए जा जेस ताईं मां नबी तो महबूब जे महबूब अली जो दीदार न कया। या अल्लाह अली जंग ते व्यल्ला जिहाद ते व्यल्ला मुझा मौला मूं रसूलुल्लाह के तेसी जिंदा रख जा जेसी अली मोटी अचे मां उन जो चेहरो ॾिसां। दोस्ताने गिरामी चौथी हदीस इमरान बिन हुसैन खां तवील रवायत में आ मदीने वारे मीर फरमायो इन अलियम मिन्नी व अना मिन अलियन व हुवा वली कुल्ल मोमिन बअदी। बिला शक अली मुमा आहे मां अली मां आहियां ऐं उहो मुखां बाद हर मोमिन जो वली आहे यानी मददगार आहे। दोस्तों इते वरी मानू
चवंदा सही अल्लाह चयो तो मुखां पो अली अवां जो मददगार आ। कुरान में खिलाफत मुराद वरती वेंदी आ। न खबरदार, अल्लाह जो कुरान तो फरमाए इन्नमा वलियुकुमुल्लाह व रसूलुहु। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो त अल्लाह बे अवां जो मददगार आ त उन जो रसूल बे अवां जो मददगार आ। मददगार बेमाना दोस्त, इते खिलाफत मुराद ना है। यकीनन अल्लाह जे हबीब फरमायो महबूब जी आका जी ज़ाते बाबरकात फरमायो ओ सोहना अली बिलाशक तू मूमा अली मां तो मां आया ऐं मुखां बाद हर मोमिन जो तू वली यानी मददगार आ। पंजी हदीस हजरत इब्ने उमर रदी अल्लाह अन्हु खां रवायत आ। मुझे आका फरमायो हजरत अली मुर्तज़ा रदी अल्लाह ताला अन्हु के मदीने वाले मीर फरमायो अंत खीफ़िद दुनिया वल आखिरा। ओ सुना अली शेरे जली हक जा वली तू मुझो दुनिया ऐं आखिरत में भाव आही। हुजूर छा फरमायो तू दुनिया ऐं आखिरत में मुझो भाव आ। हुजूर भा सॼो पर अदब जी तकाज़ा इहा हुई छो त अली इल्म जो दरवाज़ो आ। उन हैदर करार कॾहिं बि ईअं न चयो त नबी करीम मुंहिंजा वॾा भाइर आहिनि या कॾहिं बि रसूलुल्लाह के हज़रत अली अदा करे भाव करे सॾ न कयो छो त रसूलुल्लाह जे तरफ़ खां एज़ाज़ मिलण हुजूर जे तरफ़ खां मुहब्बत जो इज़हार अलॻि शइ आ त वरी मुंहिंजे आका मदीने वारे मीर जो अदब ऐं एहतराम अलॻि शइ आहे। छही हदीस मुझे आका जी हजरत अनस रदी अल्लाह अन्हु खां रवायत आ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी खिदमत में पखीअ जो गोश्त आंदो वियो। कुठल पखी उन जो गोश्त हुजूर जी दरबार में आंदो वियो त पाण गोश्त तनावल फरमाइन खाइन। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो उन पखीअ जो गोश्त पंहिंजे साम्हूं रखियो मदीने वारे मीर जी दिल में हिकिड़ी ख्वाहिश पैदा थी। कायनात जे कारणी अड़ियन जे आधार यतीमन जे यार गरीबन जे गमख्वार मिस्कीनन जे मददगार दुआ घुरे अल्लाहुम्मा आतिनी बिअहब्बि खल्किका इलैका याकुल मय्य गाज़त तय्यर। हुजूर दुआ घुरी या अल्लाह मूं वटि उहो माण्हू आण जेको तो वटि घणो प्यारो आ ऐं मूंसां गॾु खाए। हुजूर दुआ घुरी दंग कई त मौला अली अची विया। या अल्लाह पखीअ जो गोश्त पियो आहे मां रसूलुल्लाह खाईंदुसि पर दुआ थो घुरां अहिड़ो प्यारो मोकिल जेको तो रब खे घणो पसंदि आहे। पसंदीदा बानहन में छो त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पसंदीदगी जो मयार हो। घर वारनि जी पसंदीदगी अलॻि आहे, उम्मत जी पसंदीदगी अलॻि आहे, अहले बैत उज़ाम जी पसंदीदगी अलॻि आहे, ग़ुलामनि जी पसंदीदगी अलॻि आहे। हुजूर फरमायो अल्लाह जे बाननि में मुंहिंजा मौला जेके प्यारा आहिनि उन्हनि मुंहिंजा प्यारो मोकिल मूंसां गॾु वेही पखीअ जो गोश्त भुॻल खाए। सोहणो अली हुजूर जी दरबार में हाज़िर थियो। हुजूर फरमायो अली मूं हाणे हाणे दुआ घुरी रब तोखे मोकिलियो आहे वेह त भई गॾिजी गोश्त खाऊं। दोस्ताने गिरामी सती हदीस हजरत इमाम हसन बिन अली रदी अल्लाह अन्हु खां रवायत आहे। मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हजरत अली रदी अल्लाह अन्हु जे लाइ फरमायो उदउ इला सय्यिदल अरब, अरब जे सरदार खे मूं वटि सॾे अचो। उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा अर्ज़ कई या रसूलल्लाह छा अवां अरब जा सरदार न आहियो? मुझे आका फरमायो मां औलाद आदम में सभिनी जो सरदार आहियां ऐं अली अरब जो सरदार आ। दोस्ताने गिरामी अठी हदीस
हजरत अलीउल मुर्तज़ा खां रवायता सैयदना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अना दारुल हिकमत व अलीउन बाबुहा मां हिकमत जी दार आहियां ऐं अली उन जो दरवाज़ो आहे। इन हदीस जी वज़ाहत कंदे अल्लामा मुफ्ती अहमद यार ख़ान अलैहि रहमत लिखियो आहे त जीअं कंहिं घर मां का शइ उन जे दरवाज़े खां मिलंदी आहे तीअं हिकमत जे करे कंहिंखे मिलंदी त हज़रत अलीअ जे दरवाज़े खां वधीक कहीं ॿिए दरवाज़े तां न मिलंदी। दोस्ताने गिरामी नाई हदीस हजरत अबू सईद खुदरी रदिल्लाहु अन्हु खां रवायता नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हजरत अलीउल मुर्तज़ा जे बिन कुल्हन जे विच ते हथ मुबारक हणी फरमायो ओ सोना अली तोमें 7 खूबियूं अहिड़ियूं आहिनि जो उन्हनि में क़यामत जे ॾींहुं तोसां केर बि रीस करे न सघंदो, केर बि हुज्जत करे न सघंदो। मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में मौला अली शेर जली अर्ज़ कयो ओ सोना हबीब उहे कहिड़ियूं 7 ख़िसलतूं आहिनि। मुझे आका मदीने वारे मीर फरमायो ए अली तूं नंढनि मोमिननि मां ईमान में अव्वल आहीं। नंबर ॿियो अल्लाह जे अहद के चंगी तरह वफ़ा कंदड़ आहीं। नंबर 3 अल्लाह जे अमर के चंगी तरह कायम कंदड़ आहीं। नंबर 4 रयत ते वॾी नरमी कंदड़ हुक्मरान आहीं। नंबर 5 त बराबरी रखण वारो। नंबर 6 कज़ा जे इल्म जो वॾो आलिम आहे। नंबर 7 क़यामत जे ॾींहुं तमामु वॾी अज़मत वारो आहे। 10 हदीस हजरत अनस रदियल्लाहु अन्हु खां रवायता नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अक़दा उम्मती अलीयुन मुझी उम्मत में कज़ा जो वधीक इल्म रखंदड़ सुहिणो अली आहे। 10 हदीसूं अवां जे साम्हूं पढ़ियूं। उमूमन आम ज़ाकिरन वारा हवाल करण मुखे कोन ईंदा आहिनि पर अल्लाह जे क़ुरान में जेकॾहिं मौला अली जो शान लिखियल आहे त पढ़बो। रसूलुल्लाह जे फरमान में जेकॾहिं उन जो शान लिखियल आहे त पढ़बो। उन खां पोइ जहीं जो शान अल्लाह बयान करे जहीं जो शान मदीने वारो मीर बयान करे त तो असांजे मथां बि हक़ आहे त उन सोने अली शेर जली हक़ जे वलीअ जो शान बयान कंदासीं।